मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह बंदा NFT जे ज़रिए पैसा कमाइनि था, उहो कीअं आहे साईं? बिल्कुलु इहो NFT एप्लीकेशन में जेके बि बंदा पैसा लॻाइनि था, इहे पैसा कमाइणु नाजाइज़ हराम आहिनि। बचण जी कोशिशि कयो। अलाए कहिड़ी असांजी सुस्त क़ौम आहे, बिल्कुलु पैसा विझी करे पहुचे सुम्ही करे साईं पैसो कमायूं असां। हिकु असांजी नौजवाननि खे को पैसनि कमाइण जो को तरीक़ो इहो नज़र आयो आहे साईं, NFT में पैसा लॻायूं था, इहो कीअं आहे? हे नाजाइज़ हराम अमल आहे। इन जे बारे में तमामु वॾे मुफ़्तियुनि फ़तवा जारी करे छॾिया। इन मां पैसो कमाइण जेको आहे नाजाइज़ आहे, हराम आहे इन मां पैसो कमाइणु। छाजे करे त उन में जेके रूल रखिया विया आहिनि न, त पैसा जंहिं टाइम रिकवर थियनि था उन में हिकिड़ो गुॾो आहे जंहिंजो फोटो आहे, कंहिं जानदार जी हिकिड़ी तस्वीर आहे, जंहिंखे तव्हां ख़रीद कयो था हिन खां बाद में उहा खपायो था। यादि रहे त जानदार जी तस्वीर जेको आहे बनाइण ई इस्लाम में हराम आहे। उनखे ख़रीद करणु, उनखे फ़रोख़्त करणु इहो बिल्कुलु हराम आहे। कंहिं क़िस्म जी का गुंजाइश आहे ई न त NFT में पैसा लॻाए करे असां जेको कारोबार कयूं। यार हज़ारे कारोबार ॿिया बि आहिनि, हज़ारे कारोबार। अहल्लल्लाहुल बय व हर्रम रिबा, अल्लाह ताला फरमायो असां बय खे हिलाल कयो आहे ऐं अहिड़ी तरह सूद खे असां जेको आहे हराम करे छॾियो आहे। हे हिकिड़ो व्याज जी हिकिड़ी कंडीशन आहे जंहिंखे ग़लति हिकिड़ो रंग ॾेई करे पब्लिक जे अंदरि पेश कयो अथऊं। हे साफ़ साफ़ ईअं जेको आहे न व्याज जो रूल आहे, इहो सूद जो इहो रूल आहे। तमामु जेको आहे मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। यार अल्लाह ताला हिकिड़ी जवानी ईअं आहे, हिनखे इन्वेस्ट कयो, महिनत कयो, महिनत करे जेको आहे पैसा कमायो। बाक़ी इन रूल में लॻो अलाए केतिरा असांजा दोस्त जेको आहे हिन में लुटिजी विया। कंहिं वेबसाइट में पैसा लॻाए 3 लख, हल साईं उहे 3 लख विया, 1.5 लख लॻाए उहे विया। हे हिकिड़ो फ्रॉड आहे, हिकिड़ो पैसे कमाइण जेको मथियां जेके वेठा आहिनि न, उहे वेतरा जेको ख़ानदानी क़िस्म जा भला न आहिनि। जेको तव्हांखे घर वेठे AC में वेठे तव्हांखे परफेक्ट ॾियनि था, उहो तव्हांखे पैसा वसूल करे करे जॾहिं ॾिसंदा त कंहिं जा चङा पैसा अची विया आहिनि, ID ब्लॉक, अलाए केतिरनि जूं ब्लॉक थी वियूं। त अहिड़नि शयुनि खां जेको आहे बचण जी कोशिशि कयो। हे इस्लाम आहे। मां ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे, अमल कयो न कयो। अमल कंदव फ़ाइदो ॾिसंदव, न कंदव नुक़सानु ॾिसंदव। असांजो कमु आहे ॿुधाइणु, कंहिंजे मथां पाबंद न आहियूं, कंहिंखे ज़ोरी जेको आहे अमल में लायूं। ऐं सेम नबी जो कमु बि इहो हूंदो आहे, अहिड़ी तरह साहबा जो बि कमु बि इहो हूंदो आहे। बसि ॿुधाईंदा आहिनि हे शरीयत जूं हदूं आहिनि, हे शरीयत जो अहकाम आहे, हलंदव फ़ाइदो ॾिसंदव, न हलंदव कंहिंखे कोई नुक़सानु न ईंदो, पाण नुक़सान वारा थींदव।